बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. साईं खे जीअं मूं बि ॾिठो, कोस्तान जी ॻाल्हि कई, कोस्तान खां वठी थाणे बुलाखान खां वठी मस्जिदनि इन्हनि जी ख़िदमतुनि खां वठी साईं जा खोड़ कमकार आहिनि सिंध जे। त हिकिड़ी सिंध जी जेके शख़्सियतूं अगरि ॻायूं वञनि थियूं त उन में इहो शेख अब्दुल्ला कोस्तानी साहिब जो नालो ज़रूरु अचे थो उन्हनि शख़्सियतुनि में। त अॼु ख़ुशी आहे त सभिनी दोस्तनि खे गॾु थियण जो हिकिड़ो बहानो मिलियो ऐं साईं सालगिरह आहे। हाणे जॾहिं साईं पाण जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां पंहिंजे मेज़बान मोहतरम साईं राजा सिकंदर साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। उन खां पोइ तव्हां सभिनी दोस्तनि खे अलाह साईं जज़ाए ख़ैर ॾे। मुंहिंजी हीअ 53 साल मुकमल थी करे 54 साल में मूं कदम रखियो आहे, पर सम्झो त सालगिरह ज़िंदगीअ में हीअ ॿी अथव मुंहिंजी। सालगिरह मल्हाइण वारो जेको सिलसिलो आहे न उहो ॿियो आहे। असां वरी मज़हबी हिसाब सां इन्हनि शयुनि ॾे असांजो कोन रहियो आहे ध्यानु। ही हाणे ज़ाहिर आहे यूनिवर्सिटी ऐं हिन तालीमी माहौल में आहियूं, हिते सालगिरह जो सिलसिलो थिए थो त पोइ असीं कोस्तानी झंग जा माण्हू, असांखे सालगिरह मालगिरहनि जी ख़बर ई कान्हे। उते त माण्हू वीचारो ॾिसूं था दर्द, उन्हनि जा ॾुख, उन्हनि जा सूर, इहे सभु शयूं असां खां विसरी थियूं वञनि। हिन 4 इल्मु अदब जूं ॻाल्हियूं थी थियूं वञनि, माण्हूअ खे हिकु ॿिए खां सिखण ॾिसण जो मौक़ो मिली थो वञे, मेल मुलाक़ात थी वञे, हिकिड़ी कुर्बायती कचहरी थी वञे। इन बहाने पोइ असां बि जो त ठीकु आहे, दोस्तनि अॼु इहो इरादो कयो त साईं असां हिते था सालगिरह कयूं। अॻे साल सभ खां पहिरीं मूंखे त ख़बर बि कान हुई, जीअं आऊं अॻे साल 5 जुलाई ते सुबुह मां मुंहिंजी अखि खुली, थोरी देरि खां पोइ नाज़ सेहते साहिब जो फ़ोन आयो कि साईं सालगिरह मुबारक हुजे। मूंखे त यार यादि ई कोन्हे पंहिंजी सालगिरह। जीअं असां दोस्त तव्हां वटि अचूं, अञा 9 खनि थिया त नसीर मिर्ज़ा साहिब जी फ़ोन आई, चई त असांखे तव्हां त नथा ॿुधायो पर असांखे फेसबुक ॿुधायो आहे त अॼु तव्हांजो जनमु ॾींहुं आहे, असीं तव्हां वटि अचूं था पिया। साईं नसीर मिर्ज़ा साहिबु, साईं नाज़ सेतो साहिबु, ॿिया संदनि दोस्त सभु मुंहिंजे घर पुॼी विया। सो कोहिस्तान जी धरती हिकिड़ी अजीब धरती अथव। डॉक्टर बलोच साहिब जा मूं हुते प्रोग्राम कया त उन जो चवणो हो त कोहिस्तान जी धरतीअ ते असीं अचूं था त असांखे सिंध जो असली रूप नज़र अचे थो। उतां जी ॿोली, उतां जी उथणी वेहणी, उतां जी रहणी करणी, उतां जो लिबास, उतां जी सॼी जेका आहे कोहिस्तानी रीत रस्म रवाज, उहे सभु शयूं असां ॾिसी असांखे सिंध जा उहे मंज़र नज़र था अचनि। ऐं पाण चयूं त भिटाईअ जे रिसाले में जेके ससुईअ जे सुर में 5 सुर आहिनि, इहे सॼा कोहिस्तानी ॿोलीअ में आहिनि ऐं इहे कोहिस्तान ते आहिनि भिटाईअ ते। सभु दोस्तनि जो हुस्न ज़न आहे, हिकिड़ो सुठो गुमान आहे। आऊं इन मौक़े सभु तव्हांजे वातां पंहिंजे लाइ जेके तव्हांजे मोहबत जा लफ़्ज़ हुया, सुठो गुमान हो तव्हांजो, आऊं त कुझु बि न आहियां, पर यकीन उन टाइम ते मूं हिकिड़ो त अलाह जो शुक्र अदा पे कयो जो मुंहिंजा रब साईं तूं हिननि जे दिलनि में मुंहिंजे लाइ हिकिड़ी इज़त विधी आहे, इहा तुंहिंजी करम नवाज़ी आहे। ॿियो मूं इहो पियो चयो त अलाह साईं तूं हिननि जे इन्हनि जज़्बनि खे, इन्हनि इरादनि खे सचो बना, वाकई मूंखे इन लाइक़ु बना। मूं हिकिड़े अहिड़े हिंदू घराणे में अखि खोली, 5 जुलाई 1967 67 मुंहिंजी पैदाइश आहे। 1965 में हिंदुस्तान पाकिस्तान जी वेड़ थी, तव्हांखे सभिनी खे यादि हूंदो। बाबा साईं जी शादी उन्हनि ॾींहंनि में थी। 32 ॿारनि जी इजाज़त कोन हुई शादीअ में,
मूंखे चवंदो पुट मुंहिंजी शादी ऊंदाईअ में थी आहे हिन करे तूं निभागो थिया मुसलमान थी विया पहिरियों पुट मुंहिंजो। बहरहाल इहा हुनजी सोच हुई, हू अॼु दुनिया में न आहे असां सां गॾु। बहरहाल थियो ईअं, साईं चयो त इस्लाम क़बूल कयो, कीअं थियो, किताब पढ़ियईं। असांजो जेको कोहिस्तान जिते मुंहिंजो जनमु थियो आहे, मोल जो ॻोठु, उते किताब पढ़ण जो तसवुर बि कोन हो। उते दुनिया जी हिकिड़ी ॿी आहे, वॾेरो को मुल्क आहे, उते पढ़ण जी ॻाल्हि करण बि सोचण बि अजीब। प्राइमरी जे हद ताईं थोरो घणो स्कूल कंहिं वक़्तु हलंदो रहियो आहे, कंहिं वक़्तु डहंदो रहियो आहे। हाणे जॾहिं आऊं उते उस्ताद जी हैसियत सां रहियो आहियां त मूं ॾिठो त उते जेके स्कूल जी इमारत आहे जुड़ियल, उन में ॿार पट ते वेठल हूंदा हुआ। असां क्लास में वेहण जे लाइ कुर्सी पंहिंजे घरां खणी विया हुआसीं। जेकॾहिं अगस्त ऐं मई जी गर्मी हूंदी त ॿार बिना बिजलीअ जे, हींअर ॾिसो थोरी घड़ी जे लाइ बिजली वई आहे त असां केॾा चिंता थी आहे, असांखे केतिरा परेशान थिया आहिनि। पर उहे ॿार मुस्तक़िल वीचारा गर्मी में वेही पढ़ंदा हुआ। उन्हनि खे उञ लॻंदी हुई त पाणी पीअण जे लाइ या पंहिंजे घर वञनि या होटल ते वेंदा हुआ। ऐं ही उन ॻोठ जी ॻाल्हि थो कयां, मोल जी, जितां हिज़्ब इक़्तिदार धुर खे हिकिड़ो वोट बि मुखालफ़त में कोन मिलंदो हो। हिकिड़ो वोट मुखालफ़त में न मिलण वारनि माण्हुनि सां हुननि जो सुलूक ऐं ख़िदमत इहा हुई। एतिरनि सचनि माण्हुनि सां, हुननि सां त सचाई थिया न, उन्हनि सां सलूक इहो हो जो उते मैसूं बचड़ा नंढड़ियूं असांजियूं न्याणियूं, अध खां मथे त मुंहिंजियूं भाणीजियूं, भाइटियूं, भाणीज, भाइटा स्कूल में पढ़ंदड़ हुया। ॾिसंदा हुआसीं पट ते वेठा आहिनि। पोइ तॾहिं को घरां खणी आयो, का चादर छितरी खणी आयो, उन ते अची वेहंदा। कुर्सी, बेंच या को डेस्क न हुई ॿारनि जे लाइ, बिजली न हुई, पाणी न हो, मस्त हुन में स्कूल में उहा बि सहूलियत कोन हुई। असां त उन धरतीअ ते उते जनमु वरितो आहे जिते वॾेरनि खे हिकिड़े ॻोठ में 4-4 स्कूल जूं इमारतूं ठही मिलंदियूं हुयूं, पर पढ़ाईअ जी उते का नालो निशान, का तसवुर। इन कंडीशन में असां जनमु वरितो जिते पढ़ाई जो को तसवुर, नालो निशानी कोन हो। नंढे हूंदे खां वठी वालदेन दुकानदार हुआ, असां दुकानदारी कई, बसर पटाटा तोड़ियासीं। इहा ज़िंदगी असांजी सादी ॻोठाणी ज़िंदगी बिल्कुलु। 81 में मुंहिंजी शादी थी। इन जे करे जो मोल जे अंदरि जेको असां वटि मंदरु आहे, उन जी हैसियत सिंध में, पाकिस्तान में तमामु वॾी लेवल ते आहे। उन मंदर जो पीड़ जो पत्थर जंहिं ख़ातून रखियो, उनखे रिश्ते में असां पंहिंजी नानी चवंदा हुआसीं, अमड़ जी रिश्तेदार हुई। असां उन जे माहौल में तरबियत वरिती ऐं असांजो हिकिड़ो ख़ालिस मज़हबी, कट्टर पिण त नथा अची सघूं, कोहिस्तानी ज़िंदगी आहे, हुन में सबाजप घणी आहे, मोहबत, प्यार, प्रेम, प्रचार घणो आहे, पर उन जे बावजूद बि मज़हबी हिसाब सां हिकिड़ी सख़्तु मिज़ाज ज़रूरु हुई असांजी। असीं मुसलमान खे ॼट सम्झंदा हुआसीं ऐं चवंदा बि ॼट हुआसीं पंहिंजे उथणी वेहणी में, माना मुसलमान माना ॼट, तसवुर इहो हो। ऐं मुसलमान खां ईअं डिॼंदा हुआसीं, मुसलमान खां परे भॼूं, छो त मुसलमान जेको उहो जादू हणंदो आहे, माण्हू खे मुसलमान कंदो, इहा सोच बि असांजी। पर कारोबारी मक़सद जे ख़ातिर लव लाॻापा रखणु ज़रूरी सम्झंदा हुआसीं, भई धंधे धोड़ी जे लाइ मुसलमान सां सलाम दुआ ज़रूरु हुजे। थियो ईअं, अलाह जे तरफ़ां मुक़दर में हिदायत हुई। छा हो, न किताब, न का तकरीर, न का तबलीग, न का दावत, न को उते को सिलसिलो हो। मूं जॾहिं शादी कई 81 में थाणे अहमद खान मां, उहो बि तमामु वॾो भगत हो जंहिंजे घरां मुंहिंजी शादी थी, जीराम भगत हुनजो नालो, उन घरां मुंहिंजी शादी थी। तॾहिं मुंहिंजी उमिरि 14 साल हुई जॾहिं मुंहिंजो वियांउ। 14 साल जी उमिरि में आउं घोट बणिजी रुख़सती समेत घर पहुतसि। पोइ मूं पंहिंजो जेको दुकानु मुंहिंजो कराची में हूंदो हो, उनखे मुंतक़िल कयो पंहिंजे ॻोठ घर जे वेझो रहा। उते मस्जिद बि पासे में, उन मस्जिद जे अंगण ते आमरी चऊं असां, खटाण जेका उनखे गिदामुरी, आमरी, खटाण, खटी जेका, उन जो वणु हो वॾो, तमामु तारीख़ी वॾो क़दीम वणु हो उन मस्जिद जे अंगण ते।
उन करे उन मस्जिद खे अॼु ॾींहं ताईं हाणे मूं नहीं करे ठाराई उहा मस्जिद, पर उन मस्जिद जो नालो अॼु ॾींहं ताईं आमरीअ वारी मस्जिद आहे। उन मस्जिद में उन जे पासे में मुंहिंजो दुकानु हो, उहा हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं घणो करे खुलंदी हुई। पेशवाम साहिबु ॿाराड़ीअ मां हिकिड़ो मौलाना मोहम्मद याकूब जे नाले सां ॿाराड़ी जो सादुसी जो सभा जो माण्हू पेशवाम ईंदो हो। 5-7 माण्हू जुमे जी नमाज़ पढ़ंदा हुआ। वरी अल्लाह हाफ़िज़ वरी ईंदड़ हफ़्ते जुमे ते मस्जिद खे ॾिसबो त चालू थिए। इन दरमियान में थियो ईअं, इन मरहले में हिकिड़ो मुसाफ़िर अची वियो, अला लोक फ़क़ीर अला जो दरवेश बानो, वो शटरिंग जो मिस्त्री हो। मंदिर में वॾी इमारत ठहे पई RCC, ऐं उतां जे धरती ते RCC इमारत पहिरीं तारीख़ी इमारत, वॾी इमारत हुई RCC। उहो वीचारो नेक साले बानू अलाह जो, उनजो न मूंखे नालो निशान अचे थो, मुंहिंजे लाइ हिकिड़ो माना राह सफ़र माण्हू, मुसाफ़िर माण्हू, अजनबी जंहिंखे चइजे, अण सुञातल माण्हू। उनजो मामूल हो सुबुह जो सवेरो तिलावत कंदो बाआवाज़ बुलंद, ऐं राति जो तिलावत कंदो बाआवाज़ बुलंद। ज़िंदगी जो मामला त इलाही आहिनि, पर मुंहिंजो इन मुतलिक़ थोरो तव्हांखे आउं ॿुधायां, जेको साईं ॻाल्हि छेड़ी आहे त उन जी तिलावत मुंहिंजे कने पई। कलाम इलाही जो हिकिड़ो पंहिंजो सुरूर मज़ो आहे, मूंखे कने पई। ॼाण त कान हुई त को क़ुर शरीफ़ छा आहे, कंहिं ते नाज़िल थियो आहे, कंहिं नाज़िल कयो आहे, छो त असां प्राइमरी जा 2 दर्जा पढ़िया हुआसीं। उते थोरो घणो पहिरियों हिकु अधु सबक़ु हूंदो हो त असांजो रसूल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, सभा जो वण छड़ियल अटे जी मानी खाईंदा हुआ, इहे हिकिड़ी थोरी मुख़्तसिर उहा पढ़ी वेंदा हुआसीं, बाक़ी का एतिरी ॼाण हुई कोन। सो उन जी तिलावत मुंहिंजे कने पई त मूंखे हिकिड़ो दिलि खे वणंदड़ आवाज़ु महसूसु थियो, ऐं पोइ उहो आवाज़ु मुंहिंजे दिलि जो आवाज़ु बणिजी वियो। जेसि ताईं आऊं उनखे ॿुधां न, मुंहिंजी सरई ऐं एॾो मूंखे सुरूर अचे उनजे ॿुधण सां, एॾो दिलि खे राहत अचे, सुकून अचे, जो आऊं चवां त हीउ मुंहिंजे कननि खां बंदि ई न थियो। उन ज़माने में काठ लॻल पासे तां हिकिड़ो टेप हूंदो हो, जंहिंखे सानियो टेप चवंदा हुआ। उहो ॾाढो क़ीमती टेप ऐं सुठो कामयाबु टेप हो। कामयाबु इन जे करे जो हू सेल घटि खाईंदो हो। असां वटि बिजली जो तसवर ई कोन हो, सेलनि ते हलाईंदासीं टेप। उन में उहो मूं रिकॉर्ड करे रखियो उनजो आवाज़ु। जेॾी महिल हू मौजूदु न हुजे तेॾी महिल उहो ॿुधां, जेॾी महिल हू अचे थो वरी उनजो ॿुधां। मूंखे ईअं दिलि में वेही वियो इहो आवाज़ु। मूं हुनखे उचारण जी, चवण जी कोशिशि कई, पर ॾुखियो पियो थी मूंखे। आख़िर मूं हुन मज़दूर मूं वटि ईंदो हो सामान वठणु दुकान खां। मूं हुनखे चयो, यार मूं हीउ जेको ॻाए थो पियो, हीअं पाण मंदर में ॻाईंदा हुआसीं, भॼन शब्द ॻाईंदा हुआसीं, शाइरी ॻाईंदा हुआसीं। त हिन वक़्तु बि मुंहिंजो भाउ जेको आहे टेकचंद मौलाई, उहो तमामु वॾो शाइर आहे, धर्मी तरह ऐं वॾो भॻत आहे, हुनजो वॾो मक़ाम आहे, वॾी इज़त आहे। मौलाई हुनजो तख़ल्लुस आहे, मौल ॻोठ जो आहे, इन जे करे बि आहे हुन पंहिंजो शाइर हुन तख़ल्लुस इहो रखियो आहे। सो उनखे मूं चयो, यार तूं ॻाए थो ॾाढो सुठो, मूंखे इहो ॻाइणु सेखार। हुन चयो, बाबा हीउ ॻाइणु न आहे, हीउ असांजे मुस्लमाननि जो किताबु आहे, जंहिंखे असां कलाम पाक क़ुर मजीद चऊं था। अलाह जो किताबु आहे, इहो मुक़दस किताबु आहे, हिन में इंसाननि जे लाइ हिदायत आहे। मूं हुनखे चयो, जेकी बि कुझु आहे, आउं कंहिं ॿिए डेग में वञणु नथो चाहियां, मुंहिंजे दिलि जो आवाज़ु बणिजी वियो आहे, मूंखे इहो सेखार। तव्हांजे इस्लाम में इहा गुंजाइश आहे त अगरि इहो माण्हूअ खे उल्को न हुजे त बेअदबी थींदी, त गैर मुस्लमान खे किताब पढ़ण लाइ कलाम पाक ॾेई सघिजे थो। मुस्लमान खे त अलाह साईं जो हुकुम आहे त ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, पाक थी पोइ हुन ते हथु लॻाए। पर गैर मुस्लमान खे तव्हां ॾेई सघो था हिदायत जे उत्तम मक़सद जे ख़ातिर, त भले वञी पढ़ी। पर हुन वीचारे खे ख़बर न हुई। हुन चयो, साईं तूं वरी कलाम पाक ते हथु लाहींदे, पहिरीं मुस्लमान थी पोइ तोखे कलाम पढ़ाईंदुसि। मूंखे ॾाढी कावड़ आई हुनजे मथां, मूंखां बेइख़्तियार सब्र न थियो, सम्झ में ॻाल्हि न आई। मूं हुनखे धिको ॾेई पंहिंजे दुकान खां ॿाहिरि कढियो ऐं हुनखे आउं बुरो भलो चवणु लॻुसि त तो मूंखे ईअं चयो छो आहे त तूं मुस्लमान थी। हुन चयो, बाबा आउं तोखे ज़ोरी ज़बरदस्ती थोरी मुस्लमान कयां थो, तूं हिकिड़ो पंहिंजो मक़सदु बयानु कयो आहे, उन मक़सद जे पूराई लाइ मूं इहो ज़रूरु। मूं चयो, आईंदा मूंखे पंहिंजी शिकिल न ॾेखारिजांइ ज़िंदगी में, करे आउं तुंहिंजे मुंहुं पढ़णु नथो चाहियां, तो मूंखे अहिड़ी
ॾुखी ॻाल्हि अॼु चई आहे, पर मुंहिंजे दिलि में हिकिड़ी मोहबत पैदा थी वई कलाम पाक सां, हिकिड़ो जुनून, हिकिड़ो इश्क कलाम पाक जो। अलाह जे कलाम खां सवा मुंहिंजी साहत न पई सरे। सो मूं दिलि में सांडे सांडे हिकिड़ो ॾींहुं वरी हुनखे इशारो कयो। मूं हुनखे हथ ॿधा, मेड़ मिनत कई, मुंहिंजो बाबा तूं पंहिंजे शर्त में का थोरी नरमी करे सघंदे? चई कहिड़ी नरमी कयां? मुंहिंजो तूं मूंखे कलाम पाक सेखार, मूंखे मुसलमान करण में ज़ाहिर पधरो न कर। सही है। आउं तुंहिंजे साम्हूं कलमे जो उचार वठां थो, मूंखे कलाम पाक सेखार। हुनजो ठीकु आहे, इहो करे सघूं था। मूं कलाम पाक हुन मूंखे सेखारियो ऐं मूं सूरतुल इख़लास, सूरतुल फातिहा, अलहम्द शरीफ़ वग़ैरह वग़ैरह कुझु सूरतूं, कलमूं, दुरूद, इहे शयूं यादि कयूं। पोइ हुनजी नमाज़ पढ़ंदो ऐं वेही ॾिसंदोसि त कीअं थो करे, कीअं थो करे। असां बि मंदर में पूॼा कंदा हुआसीं, पंहिंजी मूर्तियुनि जे आॾो मथो टेकींदा हुआसीं, हुननि जे आॾो नज़रानो रखंदा हुआसीं, हुननि जे आॾो खाधो खुराक रखंदा हुआसीं। पोइ हू खाईंदा त कोन हुआ वीचारा, असीं वरी खणी पाण खाईंदा हुआसीं ऐं चवंदा हुआसीं त मूर्तियुनि जी बरकत हिन में आई आहे, उहा वरी असांजे अंदरि असरु विझंदी। सो थियो ईअं त हुनजी इबादत ॾिसी मुंहिंजे दिलि में हिकु दफ़ो आयो, मूं चयो यार तूं जीअं ईअं करें थो ईअं आउं बि करियां। वाह वाह। हुन चयो साईं तव्हांजी दिलि चाहे थी, बिस्मिल्लाह। मूंखे हुन वज़ू त सेखारे छॾियो अॻु में ई, ऐं वज़ू नमाज़ हुन सां गॾिजो, मां सजदे में वियुसि। तव्हां यकीन कयो हुन टाइम मुंहिंजी उमिरि 14 साल हुई, पर जेका मूंखे धणीअ जे सजदे में वञी करे जेका दिली राहत ऐं मुंहिंजो दिलि न घुरियो त आउं इहो सिर मथे खणां, ऐं चवां मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं आयो आहे, पंहिंजी निरड़ पंहिंजो माथो उनजे कदमनि में रखियो आहे ऐं उहो आउं खणां ई न। ऐं पोइ हुन सम्झाइणु शुरू कयो मूंखे, सम्झाईंदे सम्झाईंदे सूरत इख़लास कुल आहे उनजी माना हुन मुंहिंजे आॾो कई त लम यलिद वलम यूलद, अलाह साईं कंहिंखे ॼणियो बि न आहे, अलाह साईं कंहिं मां ॼाओ बि न आहे। मूं हुनखे चयो त यार इहा ॻाल्हि तुंहिंजी असां सां सफ़ा उबतड़ आहे। असां इहो था सम्झूं त जेको परमात्मा आहे उहो आत्मा जी सूरत धारे आवागमन थी, हुलूल थी, इंसान जी सूरत वठी धरतीअ तां ऊंधाईअ खे, गुमराहीअ खे ख़तमु करण लाइ ईंदो आहे। ऐं तूं त चवें थो ॼाओ बि न आहे, हुन कंहिंखे ॼणियो बि न आहे, माना तूं त सफ़ा मुंहिंजे तस्वर जे उबतड़ आहीं। इन जे करे पाण हाणे अलाह वाहे कयूं, अॼु खां पोइ पंहिंजी वरी तालुकदारी ख़तमु। हुन चयो त बाबा हाणे पंहिंजो रिश्तो जुड़ियो आहे अणटुट, टुटणो न आहे। बाक़ी ॻाल्हि रही मुंहिंजूं ॻाल्हियूं जेकॾहिं तोखे नथियूं वणनि त अॼु खां पोइ तोसां ॻाल्हियूं न कबियूं, बसि अॼोकियूं ॻाल्हियूं तूं मुंहिंजूं दिलि सां ॿुध, पोइ बसि रुगो कलाम पढ़ाईंदासीं। मूं चयो ठीकु आहे ॿुधाए। हुन चयो त बाबा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु सम्झो त तव्हां धणीअ खे इंसान जी सूरत में ॼमंदड़ मञियो था। इंसान ॼमे छा मां तूं पाण शादीशुदा आहीं? मूंखे ख़बर न आहे। 14 साल जी उमिरि में ॿारहड़ी जे माण्हू खे इहा बि सम्झ भेद न हुई त को ॿार कीअं थो ॼमे, छा थो थिए, का ख़बर ई कोन्हे। शादीशुदा हुअण जे बावजूदि इहा ॼाण कोन्हे। मूं चयो सम्झा। हुन चयो बाबा हीअं थींदो आहे, हीअ तरीक़ो आहे जंहिंमां इंसानु ॼमे थो। इंसान जी पैदाश हिकु नापाक पाणीअ मां आहे। तव्हां मालिक खे इन तस्वर में आणियो था, पोइ उहो पेट में रहे थो त गंदी नाली जे ज़रिए सां गंदी खुराक खाए थो। मालिक खे इन तस्वर में आणियो था। उन खां पोइ हू ॼमी जॾहिं दुनिया में इंसान जी सूरत वठी थो अचे उहो ॿारु, त उन ॿार खे खाराइण वारो कोई ॿियो, धोइण वारो ॿियो, खाइण वारो ॿियो, हलाइण वारो ॿियो। मालिक जे बारे में तव्हांजा इहे तस्वर त हुनजो पेशाब बि कोई ॿियो धोए, उहो वरी हुजे मालिक। हू पंहिंजो पेशाब बि साफ़ न करे सघे, अहिड़े खे तव्हां मालिक मञींदव। तव्हां केॾी त हुनजे शान में बेअदबी था कयो। मूंखे ॻाल्हियूं ॾाढियूं जीअ सां लॻियूं, पर मूंखे ॾुखियूं बि लॻियूं त यार हीअ त मूंखे अलाए किथे थो खणी वञे। बहरहाल उन खां पोइ असांजो इहो मुआइदो थियो त हाणे तूं अहिड़ी का ॻाल्हि मूंसां न कंदे, पाण सिखंदासीं। थींदो ईअं हो। ॻाल्हि मुख़्तसर, मूं त ॻाल्हि सफ़ा डिघी आहे, पर मुख़्तसर ख़ुलासो थो अर्ज़ु कयां त थियो ईअं त हो जुमे जे ॾींहुं जेको फ़क़ीर असांजो मौलाना मोहम्मद याक़ूब माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए होटल में वेहंदो। असांजे कोस्तानी किर्त आहे या हिकिड़ी आदत आहे, इहो रवाजु आहे त माण्हू गॾु थींदा आहिनि, भिटाई जो को न को बैत पढ़ंदा। जीअं सालनि साईं असांजो
सरदार सालिम ब्राह्मणी साहब जेको महिमान ईंदो त बिटाई जो बैत ॿुधाए सुखड़ी इहा आहे मुंहिंजी वेंदे वेंदे पाण बि चवंदो हीअ बैत ॿुधी वञ इहा मुंहिंजे तरफ़ां सुखड़ी अथई हुनजी किरतवी आहे उते जो हिकिड़ो कल्चर आहे ईअं सम्झो असांजे कोहिस्तान जो रवाजु आहे बैत पढ़ंदा वरी हुनजी माना ते बहस थींदो त हिन लफ़्ज़ जी माना छा आहे हुन लफ़्ज़ जी माना छा आहे सो हुन जुमे जी नमाज़ पढ़ण खां पोइ होटल में वेठल माण्हुनि सां इहो बहस छेड़ियो त नकी ॼायो जाम खे नकी ॼणियो जाम लम यलिद वलम यूलद इहो जॾहिं हुन बहस छेड़ियो सम्झो त हाणे नकी ॼायो जाम खे नकी ॼणियो जाम इहा माना सम्झ में अचे थी पर हो जेको क़ुरान पाक जो लफ़्ज़ आहे लम यलिद वलम यूलद इन जी असांखे ख़बर ई कान्हे अलाए छा थो चए इन में बेटा छा थो चए हाणे इंसान खे का शइ ईंदी आहे न पोइ रही न सघंदो आहे माण्हू केतिरी बि लिकाइणी हुजे पर चवंदा इश्क ऐं मश्क लिखंदा कोन्हनि सो उते मूंखां इहा ॻाल्हि रही नथी मूं चयो बाबा हिन जी माना इहा ई त आहे जेका अॻु में बेटा इहे तर्जुमो कयो आहे पोइ दलील में क़ुरान जी आहे लम यलिद वलम यूलद इन जी माना इहा ई त आहे न ॼणियो जाम खे न ॼायो जाम सो इहा ई माना अथव हिन जी मूं चयो साईं तूं वाणीअ जो पुटु तोखे किथां क़ुरान जी माना आई दिमाग़ ख़राबु आहे तुंहिंजो बाबा तव्हां वञी चैलेंज आहे तव्हांखे वञी तव्हां भले पक कयो पंहिंजो ख़्यालु वठो वञी किताब तस्दीक कयो शाम जो आउं घर वियुसि दरवाज़े ते जॾहिं मूं कदम रखियो त घर में एतिरो रोअण हुयो जो मूं सम्झो त घर में कुराड़ा कुराड़ियूं बि आहिनि कंहिंजी ज़िंदगी जो अंत वियो प्यालो थी वियो सो मूं हिकिड़ी नंढी भेण खे सॾु करे हिकिड़ी साइड ते पुछियो त सुख त आहे छा थियो आहे केरु वियो आहे चई वाई सवाई कर माना ख़ैर घुर केरु ई कोन वियो आहे सभु ज़िंदा वेठा आहियूं तुंहिंजे लाइ था रोऊं मूं चयो आउं त जीरो जाॻंदो तव्हांजे साम्हूं बीठो आहियां चई न असां ॿुधो आहे तूं नुमड़ियो थी थो वञे ॼट भंजी थो वञे जे लाइ रहूं था बाबा आउं त न को नुमड़ियो थियां थो न को ॼट थियां थो ऐं तव्हांजो आहियां तव्हां सां गॾु बीठो आहियां चयो न पोइ तूं क़ुरान पाक जूं मानाऊं कीअं पियो करे इन मां इहा ख़बर पई ॼाण सिद्ध इहा पई त को असांजो ई मुस्लमान भाउ हुननि खे इहा ॼाण ॾेई वियो बाबा तव्हांजो छोकिरो क़ुरान जूं मानाऊं पियो करे जेके असांखे पाण कोन थियूं अचनि हिनखे संभालियो सुभाणे असां ते ॾुख ॾमर न कढिजो त तव्हां हिनजो मथो कढियो आहे या हिनखे तव्हां ख़राबु कयो आहे अलाए किथां थो सिखी अचे असांखे पाण ई कोन थियूं अचनि सो बहरहाल पोइ हुननि वाइदा वचन वरिता मूर्तियूं खणी आया कसम खण हिन मूर्ति जो हिन मूर्ति जो हिन मूर्ति जो त तूं आईंदा अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदे मूंखे सचाइणो हो सभिनी खे असां वटि हिते जेको तस्वर आहे माता साहिबा चोॾहीं जी राति ऐं चंड जी राति चवंदी आहे त उॾेरो लाल साईं जेको आहे उहो मुंहिंजे अंदरि हुलूल थी ईंदो आहे पोइ माण्हू पंहिंजूं सभु जेके हाजतूं ज़रूरतूं हुनजे साम्हूं रखंदा आहिनि मुंहिंजो मसइलो बि हुनजे आॾो रखियो वियो त हिन छोकिरे खे ॾिसो छा थी वियो आहे त जवाबु इहो आयो त हिन जे मथां मुसलमाननि जादूअ जो असरु विधो आहे हुनजो ख़्यालु हो जेको हू अक़ीदत जे हिसाब सां हुननि पुछियो ऐं हुतां उहो जवाबु मिलियो पर मुंहिंजे दिमाग़ खे हिकिड़ो झटको आहे त मुसलमाननि जादू हयो हेतिरे सारे हिंदू आबादी मां हिकिड़े मुंहिंजे मथां इहा चूंड हुननि मुंहिंजी छो कई आहे कंहिं ॿिए ते बि हणंदा एॾो देरि सां छो हयाऊं अॻु में हणी छॾींदा जादू घणनि ते हणंदा अकेले मूं ते छो हयो अथनि चूंड मुंहिंजी कहिड़े हिसाब सां कई आहे हुननि जादू लॻाइण लाइ ऐं असां त इहो ॿुधंदा था अचूं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचानि खे अबू जहल अबू लहब खे न मुसलमान करे सघिया पोइ जॾहिं नबी हुननि जे मथां जादू न हणी सघियो त अॼु जो मुसलमान जेको सही माना में नमाज़ बि ॼाणे ऐं पढ़े नथो उहो मुंहिंजे मथां जादू हणी वियो ऐं मूंखे मुसलमान करण जे लाइ ॿी ॻाल्हि जेका हुन कई त हिननि जो जादू कंहिं सैयद ॾांहुं ॾस ॾिनऊं उहो वञी हिन जे जादूअ जो कट कंदो त मूं सोचियो त हीअ पाण हस्ती आहे हिंदीअ में हुनखे शख्सतीवान चइबो आहे माना साहिब करामत साहिब ताक़त उहा पंहिंजे ताक़त सां मुंहिंजो जादू नथी वढे उहो लाल साईं मुंहिंजे जादू खे ख़त्म नथो करे ऐं इन जे लाइ वरी कंहिं सैयद जी ज़रूरत छो पेश आई आहे इहा ॻाल्हि हिते रही हिकिड़ो दिमाग़ खे झटको सोच उन खां पोइ हुननि जे दिलि में मुंहिंजे लाइ वेही रहियो त हिन जे मथां जादू थियल आहे पोइ 3 साल तक़रीबन 300 खां मथे जादूगर जिते बि ॾस मिलंदो हो त जादू कटण वारो वेठो आहे उते पहुची वेंदा जादूगर पंहिंजा
फन हूंदा हुआ, उन्हनि जा पंहिंजी कारीगरियूं, पंहिंजा उता सुता ख्याल दलील ॿुधाए 2 टे रुपया कढी वेंदा हुआ। किथे 5000, किथे 10,000, किथे 2000, किथे 20,000। हीअ आहे असांजी, हू आहे, हीअ पढ़ूं था, हीअं कयूं था, हू आहे, हीअ सलूं सलूं उहे ॻाल्हियूं डिॻियूं आहिनि, उहे छॾियूं था। इन्हनि में अहिड़ा जादूगर बि मिलिया जिन जिस्म ते बाक़ाइदे ॾंभ ॾिना बाहि जा। जादू कटण जे लाइ बाहि में पचाइण ज़रूरी आहे। मुख़्तलिफ़ तरीक़ा हुननि इख़्तियार कया। हाणे उहे सभु शयूं असांजे पंहिंजे हिकिड़े ईमानी तसवर में, हिकिड़ी सोच में, हिकिड़े शौक़ में, हिकिड़े इश्क में क़ुवत पैदा कंदा पिया वञनि। उन खां पोइ उतां जेका मोट मिलंदी हुई त मुसलमान थींदे त हीअं थी वेंदे, हूअं थी वेंदे, पिनंदे, तूं दरबदर थींदे, तूं ज़लील थींदे, तूं ख्वार थींदे, तुंहिंजी शादी न थींदी, तोखे घर न हूंदो, घाट न हूंदो, हीअ न हूंदो, हू न हूंदो। मां उन्हनि खे चवंदुसि बाबा तव्हां मूंखे पंहिंजे मज़हब जा दलील ॿुधायो, इस्लाम ते एतिराज़ ॿुधायो। मुसलमान थियण सां पिनंदुसि छो? छा मुंहिंजा इहे हथ फालिज ज़िदा थी वेंदा, मुंहिंजूं अखियूं नज़र खां बेनूर थी वेंदियूं, या मुंहिंजो दिमाग़ कलमी पढ़ण सां बेसमझ थी वेंदो, हुनजी तवानाई ख़तमु थी वेंदी, या मुंहिंजा पेर सलफ़ थी वेंदा, छो आऊं पिनंदुसि? जॾहिं आऊं हिंदू जे हालत में पंहिंजी पोरियो करे, पंहिंजी किर्त करे, कमाए खाई सघां थो, मुसलमान थियण सां करे सघंदुसि। शादी आहे, शादी कई, हिंदू बि जिन जो अफ़ाल न आहे उहे रहिजी वेंदा आहिनि, वरी वरी उमिरि ते पुॼी वेंदा आहिनि, मुसलमान बि थींदा आहिनि, पर जंहिंजा अफ़ाल सुठा हूंदा आहिनि उन्हनि खे माण्हू सॾ करे रिश्ता ॾींदा आहिनि। इहो त को मसइलो हाणे अॼुकल्ह में आहे कोन त को कंहिंजी ज़ात पात कहिड़ी आहे। जेको माण्हू पंहिंजी नियाणीअ जे लाइ सुख जी जॻह ॾिसंदो आहे उते पंहिंजी नियाणी ॾींदो आहे त असांजी नियाणी सुखी हुजे। इहो त को मसइलो कोन्हे। तव्हां मूंखे पंहिंजे मज़हबी दलीलनि सां साबित कयो ऐं इस्लाम ते के तव्हांखे एतिराज़ हुजनि उहे बयानु कयो। इहे फज़ूल ॻाल्हियूं न कयो मुंहिंजे आॾो त मुसलमान कर्ज़ी आहिनि, असांजा मुसलमान मोहताज आहिनि। ठीकु आहे, हिते जा 4 मुसलमान तव्हांजा कर्ज़ी बि आहिनि, मोहताज बि आहिनि, पर दुनिया में अमीर मुसलमान, अरबपति, खरबपति त मुसलमान आहिनि दुनिया में। हिंदू बि ग़रीब आहिनि, कई ग़रीब आहिनि वीचारा, ही जेके शेड्यूल कास्ट ग़रीब वीचारा जंगल में पिया आहिनि, खाना बंदोश ज़िंदगी पिया गुज़ारीनि, उहे हिंदू आहिनि। पोइ इन में हुननि जे मज़हब जे ग़लति हुजण जो इहो दलील थोरी आहे। हुननि पंहिंजी अफ़ालनि सां पाण खे इन कंडीशन में रखियो आहे। इहा अलाह जी हिकमत आहे। रहियो सुवालु ॿियो जेको थियो त मूंखे बंदि करे रखियऊं, जादू खां तंग थी चऊं त हिन जे मथां जादू निकिरण में को इल्म जो असर ई नथो थिए। हिनखे क़ाबू रखियो, हुनखे सख़्ती कयो, हुनखे तकलीफ़ूं ॾियो, पोइ ई इन ॻाल्हि खां बाज़ ईंदो। उन में मुंहिंजो चाचो हो रिश्ते में विगो ॻाढ़े में, डिस्ट्रिक्ट ठटे में, उते मूंखे बंदि करे 2 मंज़िल जॻह ते रखियऊं। हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि थो ॿुधायां जेका तमामु इन में माना मुंहिंजे ईमान खे ताज़ो कंदड़ आहे। उहा इहा हुई त रमज़ान शरीफ़ जो महीनो जॾहिं वेझो आयो, मूं हुननि खे हथ जोड़ करे हुननि खे अर्ज़ु कयो त मूंखे रमज़ान जा रोज़ा रखणु ॾियो। त हुननि चयो बाबा पंहिंजो हिननि मुसलमान जे रोज़नि सां छा हुजे, तूं विर्त रख। विर्त 24 कलाकनि जो हूंदो। सुबुह जो साजर में रखिबो, वरी मंझंदि जो शाम जो 3-4 बजे सिज खे फ्रूट खाराइणो आहे, माना सिज खे ॾेखारे पाण खाइणो आहे, वरी ॿिए सुबुह जो खोलणो आहे। इहो विर्त हूंदो आहे। ॿी इग्यास आहे जंहिंमें अनाज कोन्हे खाइणो, बाक़ी सभु कुझु खाइणो, बाहि ते पकल शइ न आहे खाइणी। त इहो रख। मूं चयो न, इहो न, असांखे हीउ रोज़ो रखणो आहे, इबादत आहे, बंदगी आहे, चङो कमु आहे, पंहिंजे जिस्म खे सज़ा ॾियणी आहे, अलाह जे रज़ा जे ख़ातिर ग़रीबनि जो अहसासु दिलि में पैदा थिए। चयूं न, मुसलमान जा रोज़ा रखणु न ॾींदासीं। हुनखे मिनतूं कयूं घणियूं, माना आख़िर हिकिड़ो ॾींहुं चई भला तूं मथो ई खाई वियो रोज़ा रख। मूं 14 रोज़ा हुनजे रज़ा ख़ुशीअ सां 14 रोज़नि खां पोइ हिकिड़ो ॿियो अहिड़ो हुननि वटि पिंड त अची वियो जंहिं चयो बाबा हीअ लिक छुप में नमाज़ बि पढ़ंदो हूंदो, हीअ रोज़ा बि तव्हां हिनखे रखणु छॾियो पिया, पोइ मुसलमानी खे ॿिया के सिंग त कोन मुरंदा, बाक़ी कहिड़ी शइ आहे जंहिंखां तव्हां हिनखे ॿधियो रोकियो वेठा आहियो, छॾियो वञी मुसलमान थिए। इहे ई त शयूं आहिनि इस्लाम जूं जेके हीउ करे थो पियो हिते तव्हां वटि वेठे बि। पोइ हुन मूंखे चयो त बाबा छा बि थी पए तोखे रोज़ो रखणु ॾींदासीं। मूं चयो चाचा तव्हां इहो करे सघो था न, मुंहिंजी सहरी बंदि कंदऊं, करे छॾियो। मुंहिंजो मालिक जेकॾहिं मूंखे सहरी कराईंदो त पाण ई कराईंदो, तव्हांजे सहरीअ जो ऐं मोहताज न आहियां। ऐं थियो बि ईअं ई। 2 मंज़िल ते आऊं क़ैद थियल हुयुसि। उन कमरे खे हिकिड़ी खिड़की हुई जंहिंमां सुराख हुआ। हिकिड़ी मानी सहरी जे टाइम ते उछलजी अची मुंहिंजे झोल में पई। मानी जी लज़त तमामु एॾी सुरूर वारी, ऐं रोज़ाना अचे उहा मानी, सहरी करण महिल खाइण खां वठी इफ़्तारी ताईं ज़रीब बुख जो अहसासु न हुजे, हुन में सहर एॾो, इहा रोज़ाना अचे।
हाणे एतिरी त ॻाल्हि दिलि में हिकदमि ज़हन दिमाग़ में अची वई त अलाह जी ज़ात मोकिली आहे, उनखे सभु ताक़त आहे, सभु कुदरत आहे, हू पूरी काइनात खे पाले थो, जिनी डांद न बिज सेब तगे तारे तुंहिंजे पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे उहो मालिक ॾिए थो। पर हाणे इहो जेको खणी अचण वारो आहे न अलाह साईं जो नुमाइंदो, इन सां का संगत ठही वञे त चऊंसि त हिन क़ैद मां असांजी जान छॾाए। सो मूं जीअं ई 7 ॾींहं ते 21 रोज़ो मुंहिंजो मूं हुन ते निगाह विधी, लॻभॻि घणा साल थी विया आहिनि, 84 जी 84 जी ॻाल्हि आहे, हींअर 2021 हले थो पियो, त 14-35 साल पुराणी ॻाल्हि आहे, मुमकिन का 2-3 तारीख़ूं अॻिते पोइ बि थींदी हुजनि। बहरहाल जीअं ई मूं हुन ते नज़र विधी, जिते हू बीठल हो मानी उछलण महिल, उतां ग़ाइबु थियो, हेॾे होॾे भॻो न, पर जिते हुयो उते ई नज़र खां ग़ाइबु थियो ऐं उन खां पोइ उहो मानी जो सिलसिलो बंदि थियो। हीअ अलाह जा ॻुझ हूंदा, हिननि में माण्हू ॾिसण जी कंदो आहे त इहे बंदि थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, अलाह जी जेका मर्ज़ी। पोइ हू मूंखे इंजेक्शन हणी बेहोश करे छॾींदा हुआ, जंहिंमें मूंखे होश न हूंदो हो त आउं कहिड़े हाल में आहियां, किथे आहियां, छो त हुननि खे इहा ॼाण मिली हुई त हीअ आख़िरी ॾींहं तमामु ईमान खे ताज़ो करण वारा ॾींहं आहिनि, दुआ जे क़बूलियत जा ॾींहं आहिनि, इन में हिननि खे सख़्ती रखो। पोइ उन में मूं हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो, मुंहिंजे सॼी ज़िंदगी जे कामयाबी जो राज़ उहो ख़्वाबु अथव। जेका बि दुनिया में मूंखे इज़त मिले थी, कामयाबी मिले थी, मिली रही आहे, मिली चुकी आहे, अञा बि मिलंदी इंशाअल्लाह, उहा मुंहिंजे उन ख़्वाब जो सॼो माना निचोड़ अथव। मूं रोज़े अतर हुज़ूर सैयदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुंबद ख़िज़रा खे ॾिठो, अंदरि रोज़े मुबारक खे ॾिठो, मूं ॾिठो आहे त उनजे मथां पर्दो हटी वियो आहे। हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रोज़े अतर में आरामी आहिनि, खे ॾिसी करे हीअं तशरीफ़ फरमा थिया आहिनि। ऐं मूंखे ॾिसंदे मुंहिंजे दिलि में छिक आई त हीउ उहो ई मुंहिंजो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिंजे लाइ आउं तड़पां थो, जंहिंजे इश्क़ ऐं मोहबत में मूं ही ज़िंदगी जा टे साल तड़पी गुज़ारिया आहिनि, मारूं खाई, तकलीफ़ूं सही, बुखूं उञूं, जिस्मनि ते ॾंभ सही, ॾुख ॾिसी, ताना सही, तिनका सही, कई सूर सही मूं गुज़ारियो आहे। उन महबूब अॼु मूंखे पंहिंजे दर्शन खां, पंहिंजे ज़ियारत खां मूंखे मुशर्रफ़ कयो आहे। मुंहिंजे दिलि मां हिकदमि निकितो त आउं जेको आहे अर्ज़ु कयां त साईं मुंहिंजे लाइ दुआ त घुरो न त हितां मुंहिंजी निजात थिए। मूं ॾिठो आहे त साईं जिन हीअं हथु मथे खयां ऐं मूं बि हथु खणी शमूलियत कई आहे। जेके लफ़्ज़ ज़ुबान मुबारक मां निकिता आहिनि उहे मूं उचारण जी कोशिशि कई आहे, पर मूंखां निकिरी न सघिया आहिनि। सिर्फ़ु कलमे पढ़ण ताईं आउं गॾु चई सघियो आहियां लफ़्ज़, ऐं उन सां ई पोइ मुंहिंजे दिलि में इहो आयो त जंहिं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पंहिंजे ज़ियारत जो शरफ़ बख़्शियो आहे ऐं मुंहिंजे लाइ दुआ कई आहे, ऐं छो न हुन सां पंहिंजो गले त मिलां। जीअं मूं गले मिलण जे लाइ वधण जी कोशिशि कई आहे, मूंखे जाग थी वई। ऐं मूं उन टाइम ते जागण खां पोइ जीअं न 100% जंहिंखे चइबो 100% 16 आना मूंखे यकीन थी वियो त मुंहिंजे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हथ में हक़ खयां आहिनि। हाणे यकीनन मुंहिंजो हिन मां छुटकारो थियणो आहे ऐं मूंखे उन ई ॾींहुं उतां छुटकारो मिली वियो ऐं अची इस्लाम में। पोइ ही सॼी ज़िंदगी उन जा कई सफ़र आहिनि जेके वरी कंहिं ॿिए मौक़े ते इंशाअल्लाह